अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अपोज़िशन इत्तेहाद PDM जो लाहौर में हुकूमत मुखालिफ़ तहरीक जे पहिरें मरहले जो आख़िरी जलसो। जनवरी जी आख़िरी ऐं फेबरवरी जी शुरूआत में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करण जो ऐलान। जमहूरियत पार्लियामेंट ऐं आईन जी बालादस्तीअ ते को बि ठाह न करण जो फ़ैसिलो। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत अवाम जे हूंदे दांदिलियुनि जो निज़ाम न हलंदो। नथा चाहियूं त अवाम ऐं इस्टेब्लिशमेंट हिक ॿिए जे आमो साम्हूं थियनि। ईअं थियो त सूरत हाल ख़राब थी वेंदी। ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो, हाणे इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च थींदो। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो PDM जलसे में ऐलान। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त कन खोले ॿुधो त राब्ता बंदि कयो। अव्हां खे अवाम जो आवाज़ ॿुधणो पवंदो। हाणे असां इस्लामाबाद अची रहिया आहियूं। लाहौर इन जाली तब्दीलीअ खे मीनार पाकिस्तान ते हमेशह लाइ दफ़न करे छॾियो आहे। PDM जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो आहे त लाहौर वॾे भाउ जो न पर सॻे भाउ जो किरदारु अदा कंदो। मुंहं ते हथु फेरे धमकियूं ॾींदड़ ताबेदार ख़ान खे अपोज़िशन त छा पर मुल्क जा ॿार बि सुञाणे विया आहिनि। हाणे खेसि नारो न मिलंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 3 महीननि ताईं आर या पार जी मुहिम हलाईंदड़ लाहौर में मुकमल तौर ते नाकाम थी विया आहिनि। पाकिस्तान अंदरि इंतिशार पैदा करण जी कोशिश कई पई वञे। जलसनि में जेतिरी बदनियती नज़र आई एतिरी किथे बि नज़र न पई अचे। वफ़ाक़ी पार्लियामानी निज़ाम ते को बि समझौतो न कंदासीं। 18वीं तरमीम खे बि ख़त्म न थियणु ॾिबो। PDM तर्जुमान मियां इफ़्तिख़ार जो जलसे खे ख़िताब। BNPA जे सरदार अख्तर मेंगल चयो आहे त मुल्क जी तरक़ीअ लाइ सूबनि जी ख़ुदमुख्तियारी ऐं एतिराम ज़रूरी आहे। प्रोफेसर साजिद मीर चयो आहे त मुल्क में सिलेक्शन न पर इलेक्शन थियणु घुरिजे। आफ्ताब शेरपाव चयो आहे त हुकुमरान महिमान आहिनि, मुल्क में नई इलेक्शन अणटर आहे। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ अपोज़िशन जे जलसे खे नाकाम करार ॾेई छॾियो। शिबली फराज़ चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं पर एनआरओ न ॾींदासीं। चांहि जी प्यालीअ में तूफ़ान सियासी तब्दीलीअ जो सबबु नाहे बणियो। 12 जमायतूं गॾिजी बि मीनार पाकिस्तान ते ग्राउंड खे भरे न सघियूं। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार चयो आहे त करप्शन जा मीनार ठाहींदड़ कहिड़े मुंहं सां जलसो करे रहिया आहिनि। मीनार पाकिस्तान जहिड़े मुक़दस हंध ते पाकिस्तान खे लुटींदड़ टोलो गॾु थियो आहे। फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त असां कंहिंखे बि जलसे में अचण खां नाहे रोकियो, पोइ बि मुखालिफ़ नाकाम थिया आहिनि। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं करप्शन केस में क़ैद अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ विच में सुभाणे मुलाक़ात थियण जो इम्कान। बिलावल शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात लाइ पंजाब हुकूमत खे दरख़्वास्त ॾेई छॾी। इजाज़त मिलण जी सूरत में बिलावल सुभाणे शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त वफ़ाक़ी सरकार लोडन में आहे। अवाम हुकुमराननि मां बेज़ार आहे। लाहौर जलसे खे रोकण लाइ थ्रेड अलर्ट जारी कंदड़ नालाइक़ आहिनि। खेनि ख़बर ई न आहे त मुल्क खे कीअं हलाइजे। PTI सरकार जी नाअहलीअ सबबु LNG न पई मिले, जंहिंसां गैस जो बहरान वधी रहियो आहे। लाहौर में PDM जे जलसे। लंदन में बि नून लीग ऐं PTI कारकुननि खे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आणे छॾियो। ॿिन्ही पार्टियुनि जो हिक ॿिए ख़िलाफ़ एहतजाज। PTI कारकुन नवाज़ शरीफ़ जे लंदन घर ॿाहिरां पहुता त नून लीग कारकुन बि पहुची विया। लाहौर में PDM जलसे जो शोर। वज़ीर आज़म इमरान ख़ान बनीगाला में पुरसुकून। वज़ीर आज़म पंहिंजे पालतू कुतनि खे खाधो खाराइण जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते जारी करे छॾियूं। वज़ीर आज़म अॼु सॼो ॾींहुं बनीगाला में मौजूदु रहियो। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त हेलि ताईं 70 असेंबली मेंबर्स इस्तीफ़ाऊं माणे चुका आहिनि। इमरान ख़ान जंहिंखे पटेवालो बि न रखणु चाहियो, हुनखे घरू वज़ारत जो कलमदान ॾेई छॾियो। शेख रशीद परवेज़ मुशर्रफ खे बि न बचाए सघियो त इमरान ख़ान खे कीअं बचाए सघंदो। नवाबशाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी सियासत में अवामी लीडर थी उभरियो आहे, जंहिं मुखालिफ़नि जूं निंडूं आराम करे छॾियूं आहिनि। ऐं हुन चयो त इमरान ख़ान सूबनि सां तहसुब परस्तीअ वारो रवैयो रखे रहियो आहे। ऐं हुन चयो त कणिक जी क़ीमतुनि में वाध ऐं हुन जी सोच मुल्क जो हुलियो ई तब्दील करे छॾियो आहे। ऐं सिंध खे NFCA में नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं इमरान ख़ान सूबनि खे कुझु बि न ॾियण जी एजेंडा ते कमु करे रहियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जे वरसीअ जे मौक़े ते गढ़ी खुदा बख़्श में जलसो थींदो। मरियम नवाज़ समेत PDM जी क़यादत वरसीअ में शिरकत कंदी। जंहिं मौक़े ते प्रेस क्लब नवाबशाह जे सदर खेसि टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कयो। ऐं जंहिं मौक़े ते निसार खोड़ो चयो त मूंखे प्रेस क्लब जी बिल्डिंग ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। प्रेस क्लब जी गिराइण जे हवाले सां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह सां ॻाल्हाईंदुसि। जाम साहब अब्दुल्ला वेलफेयर ट्रस्ट पारां जाम साहब ते हिकु रोज़ शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मरीज़नि जे इलाज लाइ फ्री कैंप क़ाइमु कयो वियो। कैंप जो इफ़्तिताह अब्दुल्ला ट्रस्ट जे बानी डॉक्टर निज़ामुद्दीन भट्टीअ कयो। जंहिं मौक़े ते स्पेशलिस्ट डॉक्टर सिकंदर राव फ्री में मेडिकल कयो ऐं फ्री में दवाऊं पिणु ॾिनियूं। जंहिं मौक़े ते डॉक्टर निज़ामुद्दीन भट्टीअ चयो त हिन वक़्तु शुगर ऐं ब्लड प्रेशर जो मर्ज़ तेज़ीअ सां वधी रहियो आहे।
उन जो इलाजु ग़रीब आवाम लाइ ॾुखियो थी वियो आहे। तंहिं करे असां जाम साहब अची उन्हनि जे दर ते फ्रीअ में इलाज जी सहूलियत फ़राहम कई आहे ऐं अॻिते बि असांजी उहा कोशिशि हूंदी त असां ॿियनि बीमारियुनि जो बि फ्रीअ में इलाजु फ़राहम कयूं। सिंध सभा जो लॉन्ग मार्च नौशर फिरोज़ पहुतो, प्रेस क्लब अॻियां धरणो। सियासी समाजी अॻुवाणनि जी शिरकत जे मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असां सिर्फ़ु खंभियलनि जी आज़ादीअ जे लाइ पंधु निकिता आहियूं। असांजो पंधु अजायो न वेंदो, सजायो वेंदो, छो जो हिन महिल ताईं 15 कारकुन आज़ादु थी चुका आहिनि। जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असां 34 ॾींहंनि खां पंधु निकितल आहियूं, जेको सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे नज़र न पियो अचे। पर असांखे उहा ख़ुशी थी आहे त असांजो पंधु क़ौम खे नज़र अची रहियो आहे। हीअ क़ौम असां सां विख विख ते साथ ॾेई रही आहे। डायरेक्टर इतलात शहीद बेनज़ीराबाद शफ़ीक हुसैन मेमण चयो आहे त इतलात खातो सहाफ़िन ऐं इंतिज़ामिया विच में पुल जो किरदारु अदा करे रहियो आहे। जॾहिं त सहाफ़िन जी तरजीह बुनियादी हक़नि लाइ इतलात खातो भरपूर नमूने कमु करे रहियो आहे। जंहिं मौक़े ते शहदादपुर दौरे ते सहाफ़िन प्रेस क्लब अचण ते भलीकार कयो ऐं टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।